नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में हिरा वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां हिरा स्कूल में नाश्ते जो एहतमाम कयो पियो वञे। हर आचर ते ग़रीबनि खे नाश्तो करायो पियो वञे। सर्दी जे मौसम में गरम कपड़ा कंबल समेत नियाणियुनि खे ॾाज बि ॾिनो पियो वञे। हिरा स्कूल तरफ़ां हिरा वेलफेयर ट्रस्ट क़ाइमु कई वई आहे। हिरा स्कूल फ़क़ति स्कूल ई न आहे बल्कि कंहिं जो तौरु साम्हूं अची वियो आहे ऐं हिते केतिरनि ई महीननि खां मुसलसल ग़रीब गुरबा जे लाइ नाश्तो करायो पियो वञे। इन खां अलावा केतिरनि नियाणियुनि खे जेको आहे ॾाज ज़रिए मदद कई वई आहे ऐं बिना सूद जेको आहे व्याज पहिरीं इंस्टॉलमेंट हुनजी इंशाअल्लाह फेबरवरी में शुरू कई वेंदी ऐं जेको आहे उहा इंशाअल्लाह माण्हू बि मुंतख़िब कया आहिनि जेके असां कर्ज़ ॾींदासीं। इन खां अलावा हिरा वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां ग़रीब गुरबा लाइ रज़ाई सियारे में रज़ायूं सवड़ कंबलूं ऐं इन खां अलावा जेको आहे गरम कपिड़ा ऐं जेका स्वेटर ॾिना वेंदा आहिनि। हिरा स्कूल इंशाअल्लाह हिरा वेलफेयर ट्रस्ट जे नाले सां हिकु पॉपुलर NGO तौरु साम्हूं ईंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।